बिजली की कीमतें कम करने के लिए मिनिस्टर ऑफ पावर और हमारे टास्क फोर्स बिजली के उन्होंने बेपनाह मेहनत की, बेपनाह। और वो पाकिस्तानी आईपीपीस, मेनली पाकिस्तानी इन्वेस्टर्स, उनके साथ बैठकर बड़ी हार्ड नेगोशिएशंस की, जो कि एक बहुत दुश्वार कुन मरहला था। और यही वजह है कि आज मैं ये बात कह सकता हूँ कि आईपीपीस के साथ एक अच्छे, शफाफ और स्ट्रेट फॉरवर्ड तरीके से जो नेगोशिएशन की गई, उसके बदले में इन 7.5 रुपयों में कोई 4.5 रुपये पर यूनिट ये आईपीपीस के साथ जो हमने नेगोशिएशन की। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजो मीटर पंहिंजी रीडिंग तहत स्मार्ट ऐप जो बाक़ायदे इफ़्तिताह करे छॾियो आहे। इस्लामाबाद में इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो त बिजलीअ जी 500 अरब रुपयनि जी सालियानी चोरी वॾो चैलेंज आहे। वज़ारत तवानाईअ में तमामु घणियूं सलाहियतूं आहिनि, पर अञा वधीक कम करणा आहिनि। बिजलीअ जूं क़ीमतूं घटि करण लाइ तवानाईअ वारे वज़ीर तमामु घणी महिनत कई आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो चवणो त करप्ट माफिया ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां विया आहिनि। आईपीपीज़ सां शफाफ तरीक़े सां ॻाल्हियूं कयूं। तवानाईअ वारी वज़ारत बैंकुनि सां ॻाल्हियूं करे गर्दशी कर्ज़नि खे सेटल कयो। तेल जूं क़ीमतूं घटि थियूं त 70.5 रुपया बिजलीअ जी क़ीमत घटि करे अवाम खे रिलीफ ॾिनो वियो। असां आड़ा तरीक़ा ॻोल्हिया जिन सां बिजलीअ जो मुल्ह न वधे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ बिजलीअ जे बिल में टेलीविजन फीस ख़त्म करण जो ऐलान कंदे चयो त बिजली घणी आहे पर उन जी खपत घटि आहे। हीउ हिकु चैलेंज आहे। मुल्क में सोलराइज़ेशन जी हौसला शिकनी न कंदुसि। पंहिंजो मीटर पंहिंजी रीडिंग जो असुलु फ़ाइदो आम सार्फ़ खे थींदो।